शांति। हाणे 2 मिंट बाबा खे याद कंदासीं। पंहिंजे पाण खे आत्मा सम्झो। मां निराकार आत्मा, निराकार बाप की संतान। हाणे मां आत्मा निराकार बाप की याद थी करा। हेलो बाबा जो मूंखे ब्रह्मतन में अची करे जो मां वाक्य ॿुधाइनि था उहो मां ॿुधंदमि हाणे। ओम शांति। अॼु मीठा मीठा श्री बाबा ब्रह्मा जे तन द्वारा चवनि था, मीठे मीठे बच्चे, ॿारनि जी पुकार ॿुधी करे बाबा हाणे हिन दुनिया में आयो आहे। शिव जी ॿार रावण जे राज्य में दुखी थी विया आहिनि। हाणे दुनिया ते कंहिंजो परछायो आहे? माया अर्थात रावण, विकारनि जो, जंहिंजे कारण सभी मनुष्य आत्मा दुखी थी विया आहिनि। जीव जंतु जानवर भी दुखी थी विया आहिनि, त ये प्रकृति भी दुखी थी वई। दुनिया कंहिंखे चइबो आहे? जिते मनुष्य आत्मा हुजे, तन हुजे, मनुष्य जो तन, प्रकृति, जीव जंतु जानवर पशु पक्षी हुजनि, उनखे दुनिया चइबो आहे न। लेकिन हाणे ये दुनिया दुखी थी वई आहे छो जी हिन जे मथां रावण जो परछायो आहे। त बाबा चवनि था कि हाणे मां तव्हांजे लाइ वरी खां हिन धरती ते आयो। जॾहिं जॾहिं हिन भारत दुनिया बिल्कुलु ई भ्रष्टाचारी दुखी थी वेंदी न, ख़ासि भारत, तॾहिं ई मां हिन दुनिया में ईंदो आहे। केतिरा गुरु कंदा आहियो सदगति जे लाइ, परंतु कंहिंजी बि सदगति त थी न आहे न अञा। सभी अंधनि जी लाठी केरु आहे? हिकु भॻवान ई आहे। चाहे केतिरा बि गुरु हुजनि, संत हुजनि, महात्मा हुजनि, देवी देवता हुजनि, लेकिन सभिनि जी मदद करण वारो उहो निराकार परमात्मा आहे। देव आत्माएं बि त हाणे पुनर्जन्म वठी वठी करे हिते ई आहिनि न, उहो बि दुखी परेशान आहे। हिन दुनिया में परमात्मा जो अवतरण थींदो आहे छो? ताकि दुनिया वारनि जी सदगति थी, अर्थात उन्हनि खे सुख शांति जी प्राप्ति थी। हाणे परम पिता परमात्मा असांजो बाबा, टीचर, सतगुरु ठही करे आयो आहे। असांखे बाबा ठही करे असांखे वरसो थो ॾे, टीचर ठही करे शिक्षायूं थो ॾे, सतगुरु ठही करे श्रेष्ठ मत थो ॾे न। बाबा चवंदा आहिनि कि मां सुप्रीम परे ते परे रहण वारो ऊंच से ऊंच तव्हां सभिनि आत्माउनि जो बाप सतगुरु बि आहियां। तव्हां सभिनि खे साथ वठी वेंदमि। मां गारंटी थो करां, अगरि तव्हां मुंहिंजी सही ते हलंदव त मां तव्हां सभिनि खे गॾु वठी वेंदमि, न त पोइ मार खाई करे पुठियां पुठियां अचिणो पवंदो। वठी वञण त मूंखे आहे ई सही, चाहे मार खाई हलो चाहे सुठी रीति हलो। तव्हां आत्माउनि खे हाणे हिन दुख जी दुनिया खां वापसि वठी वञण आयो आहे। तव्हां ॼाणंदा आहियो न, हाणे हिन दुनिया में नई दुनिया जी स्थापना थियण वारी आहे। उनजे लाइ हिन सृष्टि जी साफ़ सफ़ाई थींदी, इन करे बाबा असांखे वापसि वठी वञण लाइ आयो। लेकिन अञा त असां आत्मा आहियूं, पतित विकारी आहियूं न, असांजा हिक ॿिए सां हिसाब किताब आहिनि। इन करे पहिरियों सभु साफ़ सुथरो कंदो आहे बाबा असांखे। सभिनि सां जेको बि हिसाब किताब आहे न उहो चुप्तो कराईंदो आहे। हाणे बाबा चवनि था बुद्धि में सदा यादि रहणो खपे कि मां आत्मा आहियां ऐं मुंहिंजो आत्मा जो पीउ केरु आहे। इहो सदैव ही यादि रखिणो खपे। जीअं नंढनि ॿारनि खे सेखारींदा आहियो न, हुननि खे चवंदा आहियो कि हाणे खां इहे कमु न कजां, त जेका ॿार सुठा हूंदा आहिनि, सुधरियल हूंदा आहिनि, उहो माउ पीउ जे चए ते हलंदा आहिनि। कि बुद्धि में रहंदो अथनि कि न, मुंहिंजे मम्मी पापा इहे मना कयो अथई, ईअं न कजां, मुंहिंजी टीचर ईअं चयो अथई, त हुन रीति हलंदा आहिनि। त ईअं ई पाण खे बि हाणे पंहिंजे बाप जेको चए थो उन रीति ई हलिणो आहे। घड़ी घड़ी पाण खे सावधानी ॾियो कि असांजे बाबा असांखे कहिड़ी श्रीमत ॾिनी अथई, कीअं असांखे ॻाल्हियूं सोचणियूं आहिनि, कहिड़ियूं ॻाल्हियूं करणियूं आहिनि, कहिड़ियूं ॻाल्हियूं ॿुधणियूं आहिनि, छा ॾिसणो आहे छा न ॾिसणो आहे। अहिड़ी कोई चीज न सोचो, न ॾिसो, न ॿुधो, न करो जंहिंसां तव्हांजी ख़ुशी गुम थिए, जंहिंसां तव्हांजे मन में व्यर्थ संकल्प हले, जंहिंसां तव्हांखे दुखी ऐं ॿियनि खे बि दुख थिए। इन्हनि सभिनि चीजनि खां हाणे परे रहो।
मनुष्य कोई गुरु कंदा आहिनि, कोई टीचर कंदा आहिनि, अलॻि अलॻि हूंदो अथनि न। लेकिन हिते त असांजो बाप टीचर सतगुरु हिकु ई आहे। शिव बाबा असांजो बाप बि आहे, टीचर बि आहे, सतगुरु बि आहे। ऐं ॿिया बि हुन सां संबंध तव्हां निभाए सघंदा आहियो। आत्मा ही भिन्न भिन्न शरीर धारण कर अलॻि अलॻि पाठ वॼाईंदी आहे। लेकिन हिते परमात्मा खे पंहिंजो शरीर न आहे, उहो अलॻि अलॻि शरीर वठी करे असांजो पीउ टीचर सतगुरु मां इन रीति असांजो संबंध नथो निभाए। उहो परमात्मा हिकु ई शरीर ब्रह्मा जे तन में अची करे विश्व जी सर्व आत्माउनि सां अलॻि अलॻि संबंध निभाए थो। संबंध में छा हूंदो भई, अगरि केरु आत्मा भले हुनजी माउ पीउ न हुजे, लेकिन माउ पीउ जो सुख ॾे हुनखे, त हुनखे चईंदा न हीअ माउ जहिड़ी आहे, पीउ जहिड़ो। त संबंध अर्थात आत्मा उन रीति उनजो संस्कार हूंदा अथसि। कंहिंजा माउ जा संस्कार, कंहिंजा पीउ जा, कंहिंजा माउ जा संस्कार हूंदा आहिनि, त सभिनि खे हुन माउ जी ई पालना ॾींदी आहे, चाहे वॾा हुजनि चाहे नंढा। त इन रीति परमात्मा जी आत्मा में बि सभु संबंधनि जो रस त आहे न। हाणे पाण परमात्मा खे कहिड़े बि संबंध सां यादि करूं, उहो रस असांखे अनुभव थींदो। बाबा चए थो, ॾिसो तव्हां त पुनर्जन्म वठी वठी करे अलॻि अलॻि संबंध में ईंदा आहियो न। हिक ॿिए सां ई असां अलॻि अलॻि संबंध सां पाठ वॼाईंदा आहियूं। हाणे जंहिंसां गॾु असां पाठ था वॼायूं, असां पिछले जन्मनि में उन्हनि सां गॾु ॿिए संबंध सां पाठ वॼायो हूंदो, थी सघंदो आहे न। तॾहिं त असां हिसाब किताब ॾिसूं करण हिक ॿिए जे घर जन्म वठंदा आहियूं। संस्कार आत्माउनि में हूंदा आहिनि। जॾहिं आत्मा शरीर धारण कंदी आहे, तॾहिं उहे संस्कार पता लॻंदा आहिनि। तव्हां ॿारनि हाणे बाप खे ॼाणियो आहे न, उहो निराकार आहे। हाणे हिन दुनिया साकारी दुनिया में आयो आहे। शिव बाबा खे पंहिंजो शरीर न आहे, लेकिन उहो शरीर जो लोन वठी उनजी आत्मा में छा आहे, जीअं असांजी आत्मा में त अलॻि अलॻि संस्कार अलॻि अलॻि पाठ भरियल आहे न, जो असां हे शरीर वठी करे पाठ वॼाईंदा आहियूं। लेकिन शिव बाबा जी आत्मा में छा आहे, उहो त जनम मरण जे चक्कर में ईंदो न आहे। त बि हुन परमात्मा खे सभु छो था यादि करनि। जॾहिं बि दुख अशांति कुझु थिए थो त सभिनि जे मुंहं मां हे भॻवान, हे ईश्वर, अल्लाह, परमात्मा, गॉड, इहे ज़रूरु निकिरंदो आहे। बाबा चई न, जानवर बि मूंखे यादि कनि। आख़िर मुंहिंजी आत्मा में छा आहे, मुंहिंजी आत्मा सां तव्हांखे छा थो सुख मिले, कहिड़ी तव्हांखे सिक्योरिटी थी मिले, जंहिंजे कारण तव्हां मूंखे यादि था करो। छो जो परमात्मा में हर हिक चीज़ जो ज्ञान आहे। पाण खे अॼु जेको बि दुख थिए थो, परमात्मा खे हुनजो ज्ञान अथसि कि तव्हां इहे दुख छो था भोगो, तव्हांखे इहो उल्टो सुल्टो छो थो थिए, तव्हां बीमार छो था थियो, तव्हां पढ़ाई लिखाई घटि छो कई, तव्हांजो धंधो घटि छो थो हले। उन्हनि में सभु प्रकार जा ज्ञान अथसि। परंतु बाबा चए थो, मूंखे इहे सभु ज्ञान ॾियण जे लाइ हिन सृष्टि ते अचिणो पवंदो आहे। मां ब्रह्मा जे साधारण तन में ईंदो आहे न, हिन करे मनुष्य मूंखे न पहचानण जे कारण मुंहिंजे ज्ञान खे बि न पहचानंदो। त हाणे अगरि परमात्मा खे पहचानणो आहे, छो जी परमात्मा त ॾेखारे में न ॾींदो आहे न, लेकिन उहो जेको इहे असांखे ज्ञान ॾिए थो न सम्झानी, जेतिरो जेतिरो असां हिन ज्ञान खे सम्झंदासीं न, ओतिरो ओतिरो असां परमात्मा खे ॼाणंदा वेंदासीं कि आख़िर उहो आहे केरु, किथे रहंदो आहे, हुनखे सभु मनुष्य छो था यादि करनि, असांजो हुन सां छा संबंध आहे। ऐं उन रीति जॾहिं असां उनखे यादि करे पंहिंजो जीवन जींदासीं, उनजे मत ते हलंदासीं, त बराबरि असांजे जीवन में सुख शांती ईंदी। ॾिसो परमात्मा जेकी हाणे ज्ञान थो ॾिए न, इहो इन ज्ञान खे जेको बि मनुष्य आत्मा सम्झी करे पंहिंजे जीवन खे परिवर्तन कंदो, उनजे लाइ परमात्मा गारंटी थो करे कि हुनखे उनजा 21 जन्म अॻियां जा हुनखे कॾहिं बि कोई दुख न थींदो, कॾहिं बि कोई रोग न थींदो, कोई बीमारी आदि न थींदी, कॾहिं बि धन जी कमी न ईंदी, सदा सुख शांति हुनजे जीवन में अथाह धन हूंदो, कोई लड़ाई झगड़ो हुनजे जीवन में न थींदो, कोई विकार हुनखे टच बि न करे सघंदो, सपने में बि न। ॾिसो एतिरी गारंटी कोई ॾेई सघंदो आहे?
अॼु असां पंहिंजे ॿारनि खे सम्झानी ॾियूं था त बि चईंदा आहियूं की ॾिस मां तोखे ईअं सम्झानी ॾियां थो, हाणे अॻियां तुंहिंजी मर्ज़ी, तोखे जेको ठीकु थो लॻे। छो जी पाण गारंटी न करे सघंदा आहियूं न, पाण त कंहिंखे सम्झानी ॾेई सघंदा आहियूं, लेकिन अॻियां हुनजे जीवन में छा लिखियलु आहे, कहिड़ो दुख आहे, कहिड़ी परिस्थिति ईंदी, उहो त असांखे पतो न आहे न। असां त पंहिंजे हिसाब सां हुनखे सम्झंदा ॾियूं, पर अॻियां उहो असांजी सम्झ ते हलियो अॼु ऐं कल्ह जो हुनजो कुझु नुक़सानु थियसि त उहो बि पछताईंदो, पाण बि पछताईंदसि की ॾिस मुंहिंजो ॿार त चए ई पोइ ईअं न करां, लेकिन मां हुनखे चयो त मुंहिंजे चए ते हलियो त दुख थी वियो, थींदसि न। लेकिन इहो परमात्मा असांखे चए थो की हाणे मुंहिंजी मत ते हलंदा त हिकु जनम न, अॻियां जे 21 जनमनि जे लाइ परमात्मा गारंटी थो करे। ऐं भॻवानु गारंटी कंदो त कूड़ थोरी ॻाल्हाईंदो। तॾहिं त माण्हू भॻवान खे यादि कंदा आहिनि हर जॾहिं बि दुख थींदो आहे, छो जो हुन असांखे सुख जी राह ॾेखारी हुई न, जंहिंजे कारण असांजा 2 युग ताईं सतयुग त्रेता में असांजा पूरा 20 जन्म हूंदा ऐं हिकु इहो जन्म जेको हाणे असां परमात्मा खे पहचाने करे हलूं था। त 21 जन्म असां सुख ॾिठा आहिनि न हुनजी मत ते हली करे। हिन करे जॾहिं बि दुख ईंदो आहे त सभु कंहिंखे यादि कंदा आहिनि, हुन परमात्मा। जानवर बि यादि कंदा आहिनि, सभई भॻवान सां छा प्रे कंदा आहिनि कि असांजा दुख दूर कर, असांखे सुठी मत ॾे। छो हुन खां छो था मत घुरूं? भॻवानु हिनखे सदबुद्धि ॾे, हिनखे सुठी सम्झ ॾे, भॻवान खां छो था घुरूं असां सम्झ? छो जी उहो सर्व बुद्धिवाननि जी बुद्धि आहे, हुनखे हर हिकु ॻाल्हि जी सम्झ अथसि। तॾहिं त पाण घड़ी घड़ी हुनखे यादि करे हुन खां सम्झ घुरंदा आहियूं, उहो आहे ज्ञान जो सागर। हीअ त परमात्मा जी ॾाढी विशेषता आहिनि, सुख जो सागर, शांति जो सागर, पवित्रता जो सागर, दुख दूर करण वारो। लेकिन सभिनि खां वॾी ॻाल्हि हुन में छा अथसि? सम्झ, ज्ञान, जंहिंजे लाइ हाणे मनुष्य आत्मा चाहींदी आहे कि असांखे ज्ञान मिले। दुनिया में अॼुकल्ह केॾा ज्ञान था हलनि न, माण्हू ज्ञान में ज़्यादा था वञनि। छो? छो त ज्ञान में वञण सां सम्झ वधंदी आहे न। लेकिन दुनिया वारा जेका ज्ञान था ॾियनि उहो कोई न कोई गुरु संत या कोई न कोई मनुष्य तन वारो ई आत्मा ॾिए थी न। लेकिन इहो कंहिंजो ज्ञान आहे? परमात्मा आत्माउनि खे थो ॾे। असां कॾहिं कंहिं ज्ञान में इहो ॿुधो कि तव्हां पंहिंजे पाण खे आत्मा सम्झी करे परमात्मा खे यादि करे इहो ज्ञान ॿुधो, परमात्मा तव्हांखे ज्ञान थो ॾे? ईअं त न ॿुधो न। परमात्मा जे लाइ असां ॿुधंदा हुयासीं कि हिन कंहिं ज्ञान में आत्मा जे लाइ माण्हू ॿुधाईंदा आहिनि। लेकिन इहो जेको बाबा असांखे चए थो कि मां पंहिंजे पाण इहो ज्ञान ॿुधण खां पहिरियों पंहिंजे देह जे भान खे भूलो, देह जे अभिमान खे भुलिजी करे पंहिंजे पाण खे आत्मा सम्झी करे इहो ज्ञान ॿुधो, परमात्मा खे यादि करे कि मुंहिंजो आत्मा खे परमात्मा थो चए। असां त कंहिं ज्ञान में न ॿुधो कि कोई ईअं चए असांखे कि तव्हां इहो ज्ञान ॿुधी करे जीवन में धारण करे हलंदव त स्वर्ग में वेंदव, तव्हांजा दुख दूर थी वेंदा, ईअं थींदो थींदो। तव्हांखे परमात्मा ई तो इहो सभु चए। लेकिन इहो ज्ञान निराकार स्वयं ब्रह्मा जे तन में अची करे करे न, त हिन ज्ञान सां मनुष्य आत्मा जी बुद्धि जो तालो खुलंदो। हाणे असांजी बुद्धि जो तालो बंदि आहे न, तॾहिं त असां जानवरनि खे भॻवान सम्झी करे पूजा था करूं न। छो? बुद्धि जो तालो बंदि आहे न। काथे चऊं था भॻवान मथे रहंदो आहे, वरी छा था चऊं कि गांइ भॻवान, सांप भॻवान, या कहिड़े न कहिड़े तुलसी भॻवान, पेड़नि खे सूर्य भॻवान, मूर्तियुनि खे भॻवान था सम्झी विया। भॻवान त मथे रहंदो आहे न। पोइ जानवर, प्रकृति, देवी देवता तव्हांजा गुरु कीअं भॻवान थिया? माण्हू ॿार खे बि भॻवान थो चए, मुंहुं में तूं में भॻवान। त ही बाबा चए थो इन जो मतिलबु छा आहे? कि असांजी बुद्धि जो तालो बंदि थी वियो। बुद्धि में कोई सम्झ न आहे, मन त करे थो, चए थो कि मूंखे भॻवान खे यादि करिणो आहे, लेकिन बुद्धि खे एतिरी सम्झ कोन अथसि कि भॻवान केरु आहे जो हुनखे हुन रीति यादि करे। त हाणे परमात्मा असांजी बुद्धि खे खोलण आयो आहे, हर हिकु ॻाल्हि जी सम्झानी थो ॾे। हुनखे सम्झी करे असांखे जीवन में धारण करे हलंदासीं त असांजी बुद्धि ॿियो
उनजी बुद्धि जो तालो खुलजंदो वेंदो, असांजी सम्झ वधंदी वेंदी। और जॾहिं मनुष्य आत्मा खे सम्झ ईंदी आहे न, त उहो हुनजे जीवन में आप ई दुख शांति घटि थी वेंदी। हाणे ॿार खे असां एॾा वॾा, असांजी सम्झ अलॻि, ॿारनि जी सम्झ अलॻि। असां जेको सम्झूं था असां उन अनुसार हुनखे सम्झायूं था। असांखे एतिरी सम्झ न आहे कि उनखे इहे ॻाल्हियूं सम्झ में अचनि थियूं जो असां हुनखे सम्झायूं था। असां त पंहिंजे पाण खे वॾो सम्झी करे हुनखे सम्झाईंदा न ॾाढी वॾियूं वॾियूं ॻाल्हियूं। तूं हीअं कर, तूं हीअं कर, हुनखे मारूं था न हीअं कर। लेकिन पाण खे उनजे बारे में जेकी सोच हले थी ऐं उहो कहिड़े लेवल ताईं सोची सघंदो आहे, उनखे केतिरी सम्झ अथसि, उहो सम्झी करे असां हुनखे उन रीति सम्झाने ॾींदासीं न त उहो सम्झंदो बि। पाण पंहिंजे हिसाब सां, पाण त वॾा थी विया आहियूं, पाण सोचंदा आहियूं हिनखे बि सभु सम्झ में अचे थो, हीअं करे थो त हीअ सम्झ में नथी अचे। अरे हुनखे नथी अचेसि तॾहिं त उहो नथो करे। जेकी ॻाल्हियूं हुनखे सम्झ में अचनि त उहो करे थो, त हुन रीति सां हुनखे सम्झायो न त मनुष्य आत्मा जी सम्झ हिकदमि घटि थी वई आहे। सभिनि बाबा चए थो सभिनि जी इहा हालत आहे। अॼुकल्ह त पाण ॿियनि खे ख़ुदि खे समझदार सम्झंदो आहे, ॿियनि खे पागल सम्झंदो आहे, कम समझदार सम्झंदो आहे। लेकिन परमात्मा चए थो तव्हां सभिनि जी सम्झ घटि थी वई अथव। पहिरीं ॻाल्हि, सम्झ कहिड़ी घटि थी आहे कीअं पतो लॻे? कंहिंखां बि पुछो तव्हां केरु आहियो त शरीर ते ध्यानु ॾींदो। हाणे तव्हां शरीर थोरी आहियो, तव्हां त आत्मा आहियो न। मां आत्मा आहियां, मुंहिंजो इहो शरीर आहे। त मां केरु आहियां? मां आत्मा आहियां। तव्हां पाण खे इहा सम्झ हुई पहिरियों? त पाण ख़ुदि खे ई न ॼाणंदा आहियूं त पाण बि बेसमझ थी वियासीं न, पाण खे बि सम्झ न हुई। जॾहिं इहो ई न पतो आहे मां केरु आहे त मां जीवन में सुख शांति जी ॿियनि खे बि राय थो ॾियां, ख़ुदि बि इन रीति हलणु चाहियां था, त असांजे जीवन में सुख शांति ईंदी न। असांखे पतो ई न आहे मां केरु आहियां, इन शरीर खे हलाइण वारी मां केरु आहे, किथे वेठी आहियां, कीअं ॾेखारे में ॾींदी आहियां, मां सॼो ॾींहुं छा कमु कंदी आहियां, कीअं कंदी आहियां, मां किथां आई आहियां, मुंहिंजो पीउ केरु आहे। असांखे स्वयं जे बारे में पतो न आहे ऐं असां हिन शरीर खे हलायूं था सॼो ॾींहुं। त उल्टी सीधी रीति हलाईंदासीं न, कंहिंखे बि कुझु बि चई छॾींदासीं, कंहिंखे मारो था, कंहिंखे छा था चओ, कीअं बि कमु था करो, छोजी स्वयं जी पहचान। हाणे असांखे परमात्मा स्वयं जी पहचान ॾेई करे ई असांजी बुद्धि खे सम्झ थो ॾे कि तव्हां आत्मा आहियो, इहो तव्हांजो शरीर आहे। तव्हां आत्मा हिन शरीर खां सॼो ॾींहुं कमु था करायो। सोचण वारी केरु? मां आत्मा। निर्णय करण वारी केरु? मां आत्मा। शरीर खे हलाइण वारी केरु? मां आत्मा। मां आत्मा किथां आई आहियां? परम धाम। मुंहिंजो पीउ केरु आहे? परमात्मा। परमात्मा छा थो चए? हे जीव जी आत्मा, हाणे हिन विकारनि खे छॾ, काम क्रोध लोभ मोह अहंकार खे छॾ, हिक ॿिए खे शरीर न ॾिस, हिक ॿिए खे आत्मा जे रूप में ॾिस। ऐं जॾहिं बि तोखे भॻवान खे यादि करणो हुजे त ख़ुदि खे आत्मा सम्झी करे निराकार रूप में मूंखे यादि कंदी आहे त तुंहिंजो दुख घटि थींदा। छो जी दुख सुख भोगण वारी बि केरु? मां आत्मा। मुंहिंजे आत्मा खे दुख थो थिए त मां कंहिंजो पाठ थी करां, कहिड़ा शास्त्र थी पढ़ां, कंहिंजी पूजा थी करां, व्रत थी रखां, मुंहिंजो दुख दूरि थिए। मुंहिंजो कंहिंजो? पहिरियों त सम्झंदा हुआसीं शरीर जो, लेकिन आत्मा खे दुख थो थिए। हाणे असांखे पतो लॻो आहे त आत्मा खे दुख थो थिए त उहो व्रत रखण सां दुख थोरी दूरि थी वेंदो। आत्मा जी चाहना आहे त व्रत रखण सां, भक्ति करण सां थोरी आत्मा जी चाहना पूरी थी। आत्मा की चाहना आहे त आत्मा में एतिरी सम्झ और शक्ति हुजणी खपे न कि वो जेको चाहे थी वो पंहिंजे शरीर खां कराए। त उहो सम्झ और शक्ति केरु ॾींदो? परमात्मा ॾींदो न। त हाणे कहिड़ी बि इच्छा आहे, कहिड़ो बि दुख आहे, दुख दूरि कॾहिं थींदो? जॾहिं पाण खे परेशानी हूंदी आहे त वॾनि खे या माउ पीउ खे ॿुधाईंदा आहियूं, तॾहिं त उहे असांजी मदद कंदा आहिनि, असांजा दुख दूरि थींदा आहिनि। हाणे आत्मा खे दुख थो थिए त आत्मा पंहिंजे परमात्मा बाप खे ॿुधाईंदी, तॾहिं त उहो हुनजो परमात्मा बाप हुनजी मदद कंदो, हुनखे शक्ति ॾींदो कि दुख सहन करण जी शक्ति।
चई न हाणे मूंखे इहो दुख सहन नथो थिए, इहा ॻाल्हि भुलिजंदी नथी, हाणे त मां जीवन मां परेशान थी वई आहियां। जॾहिं अहिड़ी सिचुएशन ईंदी आहे न त मनुष्य आत्मा कोई बि असांजी मदद न करे सघंदो सिवाय परमात्मा। छो परमात्मा हाणे छो आयो आहे? छो जे मनुष्य आत्मा सभु कुझु करे करे थकी वई आहे। सब भक्ति पाठ व्रत जप तप करे थकी वई आहे और हुनजो दुख दूर नथा थियनि। इन करे परमात्मा चए थो हाणे कुझु बि न करो, सिर्फ़ु मूंखे निराकार रूप में घड़ी घड़ी यादि करण सां तव्हांजी आत्मा में शक्ति ऐं सम्झ गुण भरिजंदा, जंहिंजा तव्हांजा सभु दुख आपे ई दूर थी वेंदा। छो जी सम्झ अची वेंदी न। हाणे असांखे चाकू हलाइण ई नथो अचे ऐं असां चाकू हलायूं था, रोज़ु पंहिंजो हथ था कटूं। चाकू त आहे असां वटि लेकिन असांखे हलाइण नथो अचे। जॾहिं असांखे कोई हलाइण सेखारींदो त ई त असां सुठी रीति चाकू सां कमु करे सघंदासीं ऐं असांखे असांजा हथ न कटजंदा। त उहो ई बाबा चए थो तव्हां आत्मा आहियो, तव्हांखे शरीर त आहे लेकिन आत्मा में सम्झ न आहे कि हिन शरीर खे मां कीअं हलायां, संबंध हिक ॿिए सां कीअं निभायां, जीवन कीअं जियां। त हाणे उहो सम्झ केरु ॾियण आयो आहे? परमात्मा। छो जे हाणे असां सभु आत्मा में जेकी सम्झ हुई उहा ख़तम थी वई आहे न। आत्मा शरीर वठंदे वठंदे आत्मा जी सम्झ घटि थींदी ईंदी आहे, आत्मा जी शक्ति गुण घटि थींदा आहिनि। ऐं ॿियो विकारनि जे कारण बि आत्मा जी शक्ति गुण सम्झ घटि थींदी आहे। ॾिस कोई ब्रह्मचारी में रहंदो आहे न, विकारनि में न वेंदो आहे त हुनजी सम्झ सुठी हूंदी आहे। पढ़ाई बचपन में छो कंदा आहिनि? शादी खां पहिरियों पढ़ाई छो कंदा आहिनि? छो जी शादी खां पोइ विकारनि जे कारण बुद्धि कमु करणु थोरो उन रीति घटि थी वेंदी आहे। छो जी बुद्धि कमज़ोर थी वेंदी आहे विकार। इन करे पढ़ाई शादी खां पहिरियों कराईंदा। कई माण्हू कंदा आहिनि लेकिन त बि इहे जो पढ़ाई करण जो समय हूंदो आहे इहे बाल अवस्था में इन करे ईंदो आहे। परमात्मा बाप चए थो कि मां तव्हांखे हाणे पढ़ायां थो न, त हाणे बाबा असांखे छो थो चए कि विकारनि खे छॾो? छो जी हाणे असां ॿिए जन्मनि जे लाइ पढ़ाई था करूं, अॻियां 21 जन्मनि जे लाइ। त हाणे पढ़ाई था करूं त पढ़ाई में त ब्रह्मचर्य पालन करणी पवंदी आहे न। काम क्रोध लोभ मोह अहंकार के ब्रह्मचर्य बि ऐं ब्रह्मचारी बि ठहिणो। अच्छा बुरो सोचो करो ॻाल्हायो वग़ैरह ज़्यादा। तो ॿार पढ़ाई कंदा आहिनि त दुनियादारी में ध्यानु न ॾींदा आहिनि। अॻु ॾींदा बि आहिनि त माउ पीउ हुनखे मना कंदा अथनि। पहिरियों त वरी बि पढ़ाई जे समय ॿारनि खे हॉस्टल वग़ैरह में या कोई अलॻि जॻह मोकिलींदा हुया। छो जी हिन दुनिया में रहंदे घर बार में रहंदे घर जी ॻाल्हियूं ॾिसंदा आहिनि ॿुधंदा आहिनि त ॿारनि जो बि उहो बुद्धि में कननि में त वेंदी आहे न उहो ॻाल्हियूं। भले हुननि खे सम्झ कोन अथनि लेकिन ॾिसंदा त आहिनि ॿुधंदा त आहिनि त मन में उहो ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि। ऐं पाण चयो पढ़ाई कर हुनजे मन में त ऑलरेडी घर जी ॻाल्हियूं आहिनि त हुनजे मन में उहे ई ॻाल्हियूं हलंदी रहंदियूं आहिनि। इन करे पढ़ाई में हुनजो मन न लॻंदो आहे। ऐं पोइ घर जो वायुमंडल बि डिपेंड कंदो आहे न। हिन करे बाबा चईंदा आहिनि कि हाणे मां तव्हांखे पढ़ायां थो नई दुनिया जे लाइ। इन करे हिन विकारनि खे फालतू ॻाल्हियुनि ते एॾो ध्यानु न ॾियो। बसि गृहस्थी हलायो था धंधो दौरी करो था लेकिन जेतिरो थी सघे जेकी कम जी ॻाल्हि आहे हुन में बुद्धि लॻायो। बाक़ी समय बाबा जी यादि में बाबा जेको पढ़ाए थो हुनजे बारे में सोचो। छा मीठी मीठी सिकीले जे ॿारनि सिटी माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी पाण सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। पंहिंजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। वरदान आहे शक्तिशाली यादि द्वारा परिवर्तन खुशी ऐं हल्केपन जी अनुभूति करण वारा स्मृति सो समृद्धि स्वरूप ठहो। शक्तिशाली यादि हिकु समय ते 2 कम करे सघंदो आहे। शक्तिशाली यादि अर्थात पंहिंजे पाण खे आत्मा सम्झी करे सिर्फ़ु हुन निराकार परमात्मा जी यादि थी। ॿियो कंहिंजी बि यादि विच में न अचे। त हिन सां छा थींदो कि असांजे जन्म जन्मांतर जा पापनि सां असां मुक्त थी वेंदा आहियूं। ॿियो पाण पंहिंजी आत्मा में
परिवर्तन थियण जी शक्ति ईंदी आहे। ॿियो बाबा चवनि था तव्हांखे ख़ुशी ऐं हल्कोपन थींदो आहे। जीअं जीअं असां बाबा खे यादि कंदे कंदे कर्म कंदा वेंदा आहियूं न, त कर्म बि थींदो आहे ऐं बाबा जी यादि सां असांजी आत्मा में जेका पाप कर्म पिछले जन्म जा आहिनि उन सां बि असां मुक्त थींदा वेंदा, असांजो संस्कार स्वभाव बि परिवर्तन थींदा वेंदा, त आत्मा ॾाढो हल्को ऐं ख़ुशी जो अनुभव कंदी आहे। भई कोई चीज़ ॾाढे समय खां गंदी हुजे ऐं उनखे असां साफ़ करूं, उन साफ़ करे उन ते कुझु न कुझु नयो सुठो रखूं त सुठी लॻंदी आहे न। ईअं ई आत्मा में बि ॾाढे समय जो पापनि जो बोझो हुयो, गंदगी हुई, गंदियूं ॻाल्हियूं हुयूं, बुरी ॻाल्हियूं हुयूं, बुरा वीचार हुया, बुरा स्वभाव संस्कार विकार, त उहो सभु परमात्मा जी शक्ति सां आत्मा मां जीअं जीअं साफ़ थींदो वेंदो आहे न, उहो आत्मा जी ख़ुशी हल्कोपन हुनखे अनुभव थींदो वेंदो, त हल्कोपन थींदो त आत्मा असां ख़ुशि, असांजे जीवन में ख़ुशी ईंदी वेंदी। त बाबा चए थो हिन रीति परमात्मा खे घड़ी घड़ी यादि करे, अखियूं खोले करे, अखियूं बंदि करे परमात्मा खे यादि न कजो, अखियूं खोले करे पाण खे आत्मा सम्झी परमात्मा खे यादि कंदा वेंदासीं त पंहिंजे जीवन में ख़ुशी ईंदी। स्लोगन आहे अनुभवी केरु हूंदो आहे। पाण त चऊं वॾनि जीवन जियो आहे त वॾा अनुभवी आहिनि, कोई बि ॻाल्हि हूंदी आहे त वॾनि खां राय सलाह वठणु वेंदा, लेकिन बाबा चए थो अनुभवी केरु हूंदो आहे, जंहिंजी दिलि मज़बूत ऐं बुज़ुर्ग हुजे। शरीर सां ॿुढो मनुष्य अनुभवी हुजे न हुजे इहा गारंटी न आहे, लेकिन कंहिंजी बि आत्मा जी दिलि अर्थात सम्झ ऐं हुनमें जेकी अच्छी हुनजी शक्ति हूंदसि, हुन आत्मा में शक्ति ऐं बुज़ुर्ग बनो अर्थात बाबा आत्मा जो बुज़ुर्ग बनो अर्थात हुनखे हर ॻाल्हियुनि जो अनुभव हुजे, हुन जीवन में ॾाढियूं ॻाल्हियूं ॾिठी हुजे ऐं पार कई हुजे, उनखे बाबा अनुभवी चईंदो। त बाबा चए थो ॾिसो कई बचपन में ई कंहिं ॾाढा चीजूं ॾिसी छॾंदा आहिनि जंहिंजे कारण उहा आत्मा ॾाढी मज़बूत थी वेंदी आहे, उनखे काफ़ी अनुभव थी वेंदो अथसि, त वॾनि जे अॻियां बि उहा नंढो जेको आहे नंढे शरीर में जेकी आत्मा आहे उहा ॾाढी वॾियूं वॾियूं ऐं सुठा सुठा कर्म करणु लॻी वेंदो आहे, छोजो हुनखे जीवन में ॾाढो अनुभव थी वेंदो अथसि न। वॾनि खे बि एतिरो न हूंदो जेतिरो नंढनि खे हूंदो। कई कई ॿार जल्दी जीवन जी हर ॻाल्हि खे सम्झी वेंदा आहिनि ऐं अॻियां वधंदा आहिनि, त शरीर खे न ॾिसो, कई बार नंढा ॿारनि में बि सुठो अनुभव हूंदो आहे, त इन करे बाबा चईंदा आहिनि हर हिक जी ॻाल्हि ॿुधणी खपे, चाहे तव्हांजे घर में ॿार बि अथव, केर बि हुजे, वॾो आहे चाहे नंढो आहे, राय सभिनि जी ॿुधो, पोइ जेको बि ठीकु लॻे जंहिंजी सभिनि जे चए अनुसार जेको बि फाइनल थिए उहो फाइनल करो, परंतु ईअं न सोचणो खपे इहो त नंढो आहे न हिनखे छा सम्झंदसि, न, कई बार नंढा बि असांखां ज्यादा अनुभवी हूंदा आहिनि। हिकु त हर हिकु आत्मा जी ग्रहण करण जी शक्ति हूंदी आहे, पिछले जन्मनि जी बि कुझु ॻाल्हियूं हुननि जे जीवन में हूंदियूं जंहिंजे कारण उहो अनुभवी जल्दी थींदो आहे। त अनुभवी केरु थींदो आहे, जंहिंजी दिलि मज़बूत ऐं बुज़ुर्ग हुजे। हिते कोई ॻाल्हि थींदी आहे त वॾा बि हिली वेंदा आहिनि कंहिं कंहिं समय ते, ऐं नंढा ॾाढी मज़बूती सां हुन ॻाल्हि खे पार करण में अॻियां वधंदा आहिनि।